मोरोमाद जानी जुमानी की रिपोर्ट आहे त कमरदीन चाडियो पुलिस एसएचओ खिलाफ संगीन इल्जाम सीआई पुलिस जांच ऑफिसर आईजी सिंध डीआईजी खान साहब जो मुतालबो कयो आहे। मोरो में सीनियर ईमानदार पुलिस ऑफिसर निजामुद्दीन मीडिया ॾो बयान ॾींदे मक़ामी एसएचओ कमरदीन के संगीन नवीद जा इल्जाम लगाया आहिनि। आला अख्तियारनि बशमूल आईजी सिंध डीआईजी एसएसपी स्पेशल ब्रांच का मुतालबो कयो आहे त मामले जी फौरी शफ़ाफ़ इंक्वायरी कराई वञे। एफआईआर में हथ चुरांद ऐं दॿा जा इल्ज़ाम निज़ामुद्दीन पंहिंजे बयान में चयो आहे त एसएचओ कमरदीन चाडियो मामले खे ख़राब करण जी कोशिश कई। हिन ॿुधायो त एफआईआर टिन अहम जवाबदारनि जा नाला मुख्तियार पुट हाजी सामंत सिकंदर जंहिं हैदराबाद मां फोन ते ॻाल्हायो, ज़ुल्फ़कार पुट ग़ुलाम लिखत में शामिल करण खां इनकार कयो आहे। एसएचओ तरफ़ां दॿाउ विधो वियो आहे त उहे नाला वधीक बयान में खोलिया वञनि। हिन इल्ज़ाम हयो आहे त असीं सख़्त दॿाउ में माण्हू खे यरगमाल बणाए पियो वञे, फ़ोनूं पिणु फुरियूं पियूं वञनि, वधीक बयान वठण या एफआईआर दाख़िल करण जो मुतालबो कयो आहे। मुतासिर ऑफिसर मुतालबो कयो आहे त संदसि वधीक बयान रिकॉर्ड कयो वञे या मामले जी सही शिकायत दर्ज कई वञे।